इहा वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सिंधी फिल्म आनंद मनवाणीअ ठाही आहे जंहिंजो नालो आहे द सिंध स्टोरी। हिन वक़्तु जेके असांजे सिंधियुनि छोकिरियुनि मथां सिंध में ज़ुल्म थी रहिया आहिनि, उन्हनि खे खुंबे खणी वञी रहिया आहिनि ऐं उन्हनि जो धर्म बदिलाए रहिया आहिनि, इन विषय ते हीअ फिल्म ठाही वई आहे आनंद। ऐं हिन खे ॾिसणु असां सभिनी सिंधियुनि जो फ़र्ज़ु बि आहे ऐं इहो ज़रूरी आहे त असीं हिन समाज जे मसइले खे कीअं पंहिंजे रस्ते तां हटायूं। तव्हां सिंधी सभई ॾिसो ऐं सचमुच त हीअ ॾाढी वक़्ताइती फिल्म आहे जा हिन वक़्तु हिन पंहिंजे नमूने सां ठाही आहे। हिन में अदाकारा आहिनि सिमरन आहूजा, नीतू लालवानी ऐं नील तलरेजा जो म्यूज़िक बि आहे, त हुन एक्टिंग बि कई आहे। असांजे हिन प्रोड्यूसर काफ़ी फिल्मूं अॻु में बि ठाहियूं आहिनि ऐं कामयाबु रहियो आहे। तव्हीं सभु गॾिजी करे पंहिंजी सिंधी ॿोली खे वधाइण लाइ ज़रूरु हीअ फिल्म ॾिसो। जय झूलेलाल।